Please subscribe my YouTube channel and press the bell icon. रहीम। तिरमिज़ी शरीफ में हदीस आहे त जंहिं शख़्स सुबहान अल्लाह सुबुह शाम 100 मरतबा पढ़ियो त उहो उन जे लाइ ईअं आहे ॼण हुन 100 मरतबा हज कयो। ऐं अॻिते आहे त जंहिं शख़्स अल्लाह अकबर 100 मरतबा सुबुह शाम पढ़ियो उन ॼण 100 घोड़ा अल्लाह जी राह में ॾिना, यानी 100 मरतबा जिहाद लाइ वियो ऐं जिहाद लड़ियईं। ऐं उन खां बाद में त जंहिं शख़्स ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द सुबुह शाम 100 मरतबा कयो त उन जे लाइ वॾो सवाबु आहे, ॼण त उन हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद मां ॼण हुन 100 बाना आज़ाद कया। ऐं हदीस शरीफ में इहो बि अचे थो त जंहिं शख़्स अल्लाह अकबर सुबुह शाम विर्द पढ़ियो यानी 100 मरतबा पढ़ियईं त उन जे लाइ उन ॾींहुं उन खां वधीक को बि शख़्स वधीक मरतबे वारो कोन हूंदो सवाइ उन शख़्स जे जंहिं वरी 100 मरतबा इहो वर्द पढ़ियो हुजे। सो हिन जो वॾो सवाबु आहे। हदीस शरीफ में तव्हां सभिनी खे पढ़णु घुरिजे ऐं उन ते अमल करणु घुरिजे। वमा अलैना इल्लल बलाग।